बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असां सेवण शरीफ के करमपुर बचाव बंद ते मौजूद आहियूं। असां सां गॾु मौजूद आहिनि DHO जामशोरो डॉक्टर विनोद कुमार, जेके पंहिंजी टीम सां हींअर करमपुर की तरफ़ गामज़न आहिनि। वधीक साईंजन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिहत के हवाले सां पूरी डिस्ट्रिक्ट में संदन हिन महिल ताईं कहिड़ो रोल रहियो आहे ऐं किथे किथे जेको आहे ही सिहत जूं सहूलियतूं हिन मुतासिरनि जे लाइ प्रोवाइड करे चुका आहिनि। साईं, सभ खां पहिरीं ॿुधाइजो त ही केतिरो टाइम थियो आहे तव्हां हिन तहसील सेवण जे अंदरि? तहसील सेवण के अंदर तो हींअर मां 3 ॾींहं थिया मैं इतने आया ऐं हुन खां पोइ हिते जेके भी ख़िदमतूं आहिनि अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सां गॾिजी असां जूं 1 जुलाई खां वठी अप टू टिल जारी आहिनि रेन फ्लड के हिसाब से। अच्छा, हाँ, 3 ॾींहं तव्हां हिते ॿुधायो। ओवरऑल पूरे डिस्ट्रिक्ट के अंदर असां DHO साइड के तरफा हींअर ताईं 200 कैंप्स कयूं आहिनि। सेवण के अंदर अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट वारनि बि 100 जेको आहे कैंपूं आयूं आहिनि, जेका तमामु वॾो तइदाद आहे, पर एॾो वॾो डिज़ास्टर आहे जो इहो काफ़ी न आहे। ऐं हुकूमती इदारो जेको आहे न हेॾे वॾे डिज़ास्टर के अकेलो मुंहुं नथो ॾेई सघे। इन लाइ असांजी इंटरनेशनल एजेंसीज़ के इहा अपील आहे त असांखे मेडिसन या माण्हुनि जे रहाइश लाइ, माण्हुनि जे राशन जे लाइ, माण्हुनि जी परघोर लहण जे लाइ असांजे इदारनि जी मदद कनि। वध में वधि कोशिशि इहा हुजे माण्हुनि जे बचाव जे लाइ मेडिसिन तमामु ज़रूरी आहे। ऐं वापारी हज़रात खे मुंहिंजी इहा अपील आहे त महिरबानी करे असांखे मेडिसिन जेको रेट आहे उन ते मुहैया कयो ऐं उनखे जेको आहे बाज़ार मां गुम न कयो। हिते इंसानियत जी ॻाल्हि आहे ऐं इंसाननि जी ॻाल्हि आहे। अॼु तव्हां ॿुधायो त 200 कैंपूं जेको आहे तव्हांजे तरफ़ां लॻायूं वेयूं, 100 कैंपूं अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट। राति हिकिड़ो ॾींहुं सोशल मीडिया ते असां वाक़ियो ॿुधो, तव्हांखे बि यादि हूंदो, झांगारा जे अंदरि कुते जे चकरण सां 3 माण्हू जेको आहे ज़ख़्मी थिया। न, उते बि कैंप लॻल आहे, उहा PPH जी कैंप आहे। उन्हनि खे असां मेडिसिन असां बि ॾियूं था, हो बि ॾियनि था, असां बि ॾियूं था। उते स्टाफ असांजो डॉक्टर साहब असांजो आहे ऐं असां वटि को इहो फ़र्क़ु न आहे त हीउ केरु आहे, हीउ केरु आहे। इंसानु आहे, जेको बि अचे थो उनखे दवा उनजो राइट आहे। अहिड़ी कंडीशन लॻी पई आहे, बोर्ड लॻी पई आहे, उनजो राइट आहे। बाक़ी इहो जेकॾहिं ज़ख़्मी थिया आहिनि त उन्हनि जो इलाजु वग़ैरह सभु थिए थो। कुते खे असां डॉक्टर वधि में वधि असां मरीज़ जो इलाजु करे सघूं था, उहो असां वटि आहे ऐं उनजूं इंजेक्शनूं वग़ैरह सभु मौजूदु आहिनि। अच्छा, PPH जो भला तव्हां सां केतिरो सहकार आहे? असां सां उन्हनि जो सहकार आहे। अच्छा, पोइ भला हाणे छा था सम्झो, कुझु माण्हू अञा बि सोशल मीडिया ते इहो टाइल हले पियो थो सिहत जे हवाले सां मुकमल तौर ते जेको आहे सर्विसिस न पियूं ॾिनियूं वञनि माण्हू। न, ॾिसो न, मुंहिंजा भाउ जेका कैंप्स हूंदी आहे, कैंप जो माण्हू ॻाल्हि हूंदी आहे माना रेस्क्यू, जिथे बि असां पहुचूं था, जेको माण्हू बीमार आहे ओसि ताणी पहुचूं था। हाणे जेको क्रॉनिक कंडीशन में आहे या अक्यूट कंडीशन में आहे, उन माण्हू खे त हॉस्पिटलाइज़ कबो न। असां उन्हनि खे किन खे त लांच ते खणी था अचूं, उनखे हॉस्पिटलाइज़ कयूं था। हींअर ताईं हाणे अॼु जी मां तव्हांखे अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जी ॻाल्हि थो ॿुधायां, IDPs जेके असां वटि रहियल आहिनि सेवण में, उन्हनि जूं 3 नॉर्मल डिलीवरी थियूं आहिनि, 3 जा जेको आहे सीज़र थिया आहिनि। इहा मतिलबु वॾी ख़िदमत आहे जेको आहे उनखे उतां खणी अची बग़ैर कंहिं पैसनि जे हर शइ उनखे प्रोवाइड करे ऐं कमु थिए। इन खां वधीक मुंहिंजे ख़्याल ॿी का बि ख़िदमत न आहे। मच्छरदानी जे हवाले सां हिकिड़ो सोशल मीडिया ते तव्हांजे मच्छरदानियूं PDM वारनि खे ॾियणियूं, पर उहे असांखे उन्हनि खे न ॾियणियूं। उहो डिसाइड इहो थियो त DC साहिबान खे ॾियो, पोइ उनजी असांखे ख़बर न आहे त उन्हनि खे ॾिनियूं अथनि या न ॾिनियूं अथनि। बाक़ी असांखे उन्हनि न ॾिनियूं। बाक़ी उहे तव्हां हुननि खे हैंड ओवर कयूं, तव्हांखे मिलियूं? न, असांखे हैंड ओवर न, असांखे उन्हनि ॾिनियूं ई कोन। इहो डिसाइड मथे इहो थियो त रेवेन्यू वारा विराईंदा, तव्हां विराए न सघंदा। सही। पब्लिक जे लाइ, माण्हुनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? माण्हुनि जे लाइ इहो पैगाम ख़ासि तौर ते जेके माण्हू अंदरि बोर्ड जे अंदरि आहिनि उन लाइ इहो पैगाम त महिरबानी करे जेको बि पाणी पियो उहो ओॿारे पियो। उन जेकॾहिं तव्हां ॿियो मानी पचाए सघो था अंदरि त पाणी ओॿारे पीअंदव, कॾहिं बि बीमार न थींदव, गले जी बीमारी न थींदी, पेट जी बीमारी न थींदी। ॿियो, हिन पाणी में अजायो सॼो आहे विझण बि न घुरिजे, छो त पाणी कंटामिनेटेड आहे। उन खां पोइ उन में ख़ारिश थी सघे थी। उन खां बचाव जे लाइ जेको आहे सो कोशिशि कयो त पाणी साफ़ु सुथरे में विझो। हाँ जी, बिल्कुल। जीअं त नाज़रीन तव्हां DHO जामशोरो डॉक्टर विनोद कुमार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु आहे त मुतासिरनि जे लाइ हिकु अहम इहो पैगाम आहे त हू किथे बि रहनि, बराए महिरबानी करे पीअण जो पाणी जेको आहे बॉइल करे उनखे ओॿारे पीअनि। अलाह कंदो इंशाअल्लाह हू हर बीमारी खां महफ़ूज़ रहंदा। इन सां गॾु इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शकील अहमद चन्ना खे। ॾिसंदा रहो जेकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।